अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी चिकन विंग्स जी मज़ेदार रेसिपी। ही चिकन विंग्स आहिनि। चिकन विंग्स की मैं एक मज़ेदार सी स्पाइसी रेसिपी शेयर कर रही हूँ। ये आधा किलो से ज़्यादा हैं चिकन विंग्स, और ये तेल है इसमें आधी प्याली, दही है आधा पाव के करीब, 1 टेबल स्पून अदरक लहसुन पिसा हुआ, और मसालों में कुटी हुई लाल मिर्चें हैं अपने जायके के हिसाब से, 1 टीस्पून है पिसा हुआ धनिया, और 1.5 टीस्पून है नमक, और 1 टीस्पून ये कुटा हुआ ज़ीरा मोटा कुटा हुआ है, और पिसा हुआ गरम मसाला। ये बड़े साइज़ का 1 लीमो है, उसका हाफ मैंने लिया है। तो ये अधु लीमो खयों आहे, वॾो आहे लीमो। ऐं ही कुटियल जीरो थुल्हो थुल्हो कुटियल आहे, ऐं गरम मसालो पीठल ये 1 टीस्पून आहिनि, ऐं लूणु 1.5 टीस्पून आहे। ही मिर्च आहिनि पीठल, सॉरी कुटियल ॻाढ़ा मिर्च, ऐं पीठल धाणा 1 चमचो नंढो, 1 टीस्पून। लूण ऐं मिर्च तव्हां पंहिंजे जाइके जे हिसाब सां खणी सघो था। ही अदरक थूम है पीठल 1 टेबल स्पून, ऐं तक़रीबन अधु पा ॾही आहे, ऐं ही तेल आहे कुझु जेको असां हिन में मैरिनेशन में मिक्स कंदासीं। त हाणे सभिनी खां पहिरियों असां ही मैरिनेट कयूं था चिकन जा विंग्स। हिन खे घटि में घटि मां 15 मिनट कयां थी मैरिनेट, पर वधि में वधि तव्हां हिन खे 1 कलाक मैरिनेशन के लिए रखी सको था। मैं इसको अभी 15 मिनट के लिए मैरिनेट कर रही हूँ, क्योंकि मैं अभी पकाऊंगी ये। आप इसको ज़्यादा से ज़्यादा 1 घंटे के लिए रख सकते हैं। सबसे पहले चिकन डालने के बाद ये डाल रहे हैं हम इसमें गरम मसाला और ज़ीरा। गरम मसालो ऐं जीरो विधो से ही, बाक़ी ॻाढ़ा मिर्च कुटियल, पीठल धाणा ऐं लूणु। उन खां पोइ आहे ही अदरक थूम, ये फ्रीज़र में थी अदरक लहसुन, इसलिए अभी तक ये थोड़ी सी जमी हुई है। तो ये अभी थोड़ी देर में डीफ्रॉस्ट हो जाएगी, तो अच्छी तरह से मिक्स हो जाएगी इसमें। उसके साथ साथ हम डालेंगे ये ऑयल, इसी में फिर हम इसको फ्राई करेंगे। ही तेल जो मूं में विधो आहे, इन में ही असां हिनखे तरींदासीं। ये अधु लीमो आहे, हिन जा बीज असांखे कढी छॾिणा आहिनि। बीज निकाल देने, अगर कोई बीज आ जाता है इसमें तो वो आप निकाल दें। बीज इसमें नहीं होने चाहिए। बीज जेको हूंदो आहे, चवंदा आहिनि त लीमे जो बीज खाइण सां पेट में सूर कंदो आहे, त बीज असां न विझंदासीं। ऐं ही हिकिड़ो बीज हिन में अची वियो आहे, 1 बीज ये आ गया, ये मैंने निकाल दिया है। उसके साथ हम इसमें दही डाल देंगे, जो के फेंट के डालना है। दही इनमें विझूं था। अच्छा, दही अगर ज़रा इससे कम हो या इससे थोड़ी सी ज़्यादा हो तो कोई फ़र्क नहीं पड़ेगा, क्योंकि इसके पानी में हमें चिकन को पकाना है, और इसी में ये गल भी जाएगा, और वो पानी हम खुश्क कर देंगे। ठीक है। दही ही अधु पा खन दही आहे, पर जेकर इन खां थोड़ी वधीक हुजे या इन खां थोड़ी घटि हुजे त को फ़र्क़ु नथो पए। सो असां हिननि खे हाणे चङी तरह सां मिक्स कंदासीं। बहितरीन मिक्सिंग जेका हूंदी आहे हमेशा हथनि सां थींदी आहे। सबसे अच्छी जो मिक्सिंग होती है वो हमेशा हाथों के साथ होती है। तो चङी तरह सां मूं ही अदरक थूम जा ॻंढा भोरे छॾिया आहिनि, ऐं इन्हनि खे मिक्स थी कयां। लहसुन अदरक जो जमा हुआ था, फ्रीज हुआ था, उसको मैंने हाथों से मसल दिया है, और अब इसमें हम इसको अच्छी तरह से मिला लेते हैं। कम से कम मैं इसको 15 मिनट छोड़ रही हूँ, ज़्यादा से ज़्यादा इसको 1 घंटा छोड़ सकते हैं। जितना ज़्यादा मैरिनेशन का टाइम होगा, ये मसाले उतनी अच्छी तरह से इसमें जज्ब हो जाएंगे। मसालो ॾाढे सुठे नमूने रची वेंदो आहे जेतिरो असां घणी देर हिनखे मैरिनेट करे रखंदासीं। सो हिनखे हाणे मसालो मूं मिलाए छॾियो आहे। 15 मिनटनि जे लाइ मां हिनखे ढक ॾेई रखां थी, उन खां पोइ अॻियां प्रोसेस कंदासीं। 15 मिनट के लिए मैं रख रही हूँ। आप अगर जल्दी सवेरे इसको तैयार करके रखें मैरिनेट करके, तो 1 घंटे तक रख सकते हैं। 15 मिनट हिनखे थी विया आहिनि, ऐं हाणे मां जेको आहे हिनखे बाहि ॾिनी आहे। पहले मैंने इसकी आग जो है वो तेज़ कर दी है, ताकि थोड़ा सा उबलना शुरू हो जाए, बॉयल होना शुरू हो जाए। बाहि मां हिन जी तेज़ कई आहे, त जीअं थोरो ई बॉयल थिए, ऐं जीअं ही बॉयल थींदो त मां हिन जी बाहि हल्की करे छॾींदमि। इसको जब उबाल आएगा तो इसकी आंच हल्की कर देंगे, और इसी दही के पानी में और अपने पानी में, चिकन के अपने पानी में ये गल जाएगा। तो इसलिए हल्की आंच पे पकाएंगे, ताकि ये उसी पानी में गल जाए। और अगर आंच हम तेज़ करेंगे तो पानी जल्दी खुश्क हो जाएगा, और ये चिकन जो है वो कच्चा रह जाएगा। ठीक है। तो इनके असां थोड़ी देर लाइ तेज़ बाहि कई आहे,
त जीअं ही थोरो गरम थी वञे ऐं थोरो बॉइल थियणु लॻे ऐं हल्की बाहि ते पचाइबो त ॾहीअ जे पाणी में ऐं चिकन जे पंहिंजे पाणी में ई ॻरी वेंदो। पर जेकॾहिं बाहि तेज़ कंदासीं त पाणी जल्दी सुकी वेंदो ऐं चिकन जेको आहे कचो रहिजी वेंदो। इन लाइ असांखे हल्की बाहि ते पचाइणो आहे। ये ॾिसो ये पचण शुरू थी वियो आहे, पकना शुरू हो गया है। अब इसकी आंच में कम कर देती हूँ। हिन जी बाहि हाणे मां घटाए थी छॾियां। ये ॾिसो त ॾही ऐं चिकन जो इलाही सारो पानी निकतो आहे। दही का और चिकन का बहुत सारा ये पानी निकला है और इसी में ये चिकन जो है वो गल जाएगा। तो असां हिनखे हल्की बाहि ते अञा पचाईंदासीं त इन में जेको ॻरी वेंदो। हिनखे ढके वरी छॾे था ॾियूं। हिनखे 10-12 मिनट थी विया आहिनि पचंदे। तो हाणे असां हिननि खे उथलायूं था। अभी इनको पलट देते। 10-12 मिनट हो चुके हैं इनको पकते हुए और बाकी टाइम जो है इनका दूसरा साइड पकता रहेगा। जेसि ताईं हिननि जो पाणी सुकंदो त हीउ हिननि जो ॿियो पासो पचंदो रहंदो त हीउ चङी तरह सां ॻरी वेंदो। ये इलाही मज़ेदार रेसिपी हूंदी आहे। तव्हां ट्राई कयो, तव्हांखे ज़रूरु वणंदी। इन जी बाहि मां अञा हल्की करे छॾी आहे त जीअं हे थोरो वधीक सुठी तरह सां पची वञे। ऐं इन विच में जेसि ताईं हिन जो पाणी सुकंदो तेसि ताईं मां हिन पासे ही कोयलो रखियो आहे। इनखे मां हाणे ॿारींदसि। चिकन की आग मैंने कम कर दी है ताकि ये थोड़ा सा और अच्छी तरह से वो पक जाए। और तब तक ये कोयला है जिसको मैं जलाने के लिए यहाँ पे रख रही हूँ। हिन जो पानी सुकी वियो आहे बिल्कुलु चिकन जो ऐं ॿिए पासे कोयलो बि ॿरी वियो आहे। कोयलो बि बिल्कुलु रेडी आहे। हाणे असां सभिनी खां पहिरियों ही स्टील जी नंढड़ी हिकिड़ी प्याली रखंदासीं हिन जे विच में ऐं कोयलो रखंदासीं। जला हुआ कोयला रखते हैं इसके बीच में। इन जे मथां हाणे असां 2-3 फुड़ा तेल जा विझंदासीं। 2-3 कतरे ये ऑयल के डाल देते हैं और इसको लगाते हैं दम। हिनखे असां थोड़ी देर दम ते रखंदासीं जीअं कोयले जी खुशबू हिन में रची वञे ऐं हे पोइ जेको ज़ाइको ईंदो उहो बारबेक्यू जो ज़ाइको ईंदो। चिकन असांजो तयारु थी वियो आहे। हाणे असां हिनखे हिन प्लेट में कढंदासीं। प्लेट मूं पहिरियों खां रेडी करे रखी आहे। सभिनी खां पहिरियों असां हिन प्याली खे हिन मां कढूं था ऐं तव्हां ॾिसो पिया ही घी जेको आहे ऑयल जेको अञा ताईं हिन मां बबल्स पिया निकिरनि। हिनखे मां हल्की बाहि ते छॾे ॾिनो, दम वारी बाहि ते रखियो हिनखे। सो असां हिन मां पहिरियों हाणे ही चिकन कढंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं चिकन सां गॾु गॾु ही जेको मसालो बि हिन में पयल आहे वो भी असांखे हिन डिश में कढणो आहे छो त इहो सॼो ज़ाइको ऐं सॼो मज़ो जेको आहे हिन मसाले में आहे। चिकन के साथ इस मसाले को भी निकालना है क्योंकि ये बहुत मज़ेदार है। मुझे उम्मीद है ताकि मुझे रेसिपी ज़रूर वणी होंगी। अगर आपको ये मेरी वीडियो अच्छी लगी हो तो इसको लाइक करें, शेयर करें, कुछ कहना हो तो कमेंट करें और चैनल सब्सक्राइब करें मेरा, ताकि मुस्तकबिल में भी अगर मैं जो कुछ सिखाऊं तो वो आप आसानी से देख सकेंगे। हमेशा मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। प्यार सां पचायल खाधे जो ज़ाइको वधीक मज़ेदार हूंदो आहे। पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं हिन रेसिपी खे ज़रूरु ट्राई कयो ऐं उन खां पोइ जेको रिज़ल्ट अचे तव्हांजे घर वारनि खे कीअं लॻी, तव्हां खां कीअं ठही, त उहो तव्हां मूंसां ज़रूरु शेयर कयो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं मोकिलायूं था। अल्लाह वाहिद।